ॾिसजे या को वायरस में मुबतला आहे। कुछ माण्हू मोबाइल ते ॾिसंदा आहिनि, सोशल मीडिया वग़ैरह ते। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो मरीज़ तव्हांजी अखियुनि जे साम्हूं आहे, ॾिसो था त इहा दुआ ज़रूरु पढ़ो, अल्हम्दुलिल्लाहि लज़ी आफ़ानी मिम्मा इब्तलाक बिही व फ़द्दलनी अला कसीरिन मिम्मन ख़लक़ तफ़दीला। जेकॾहिं इहा दुआ पढ़िजे त इंसान इन परेशानियुनि खां, मसाइब मुश्किलात सभिनि खां बची सघे थो। अज़कार जा फ़ज़ाइल एतिरे क़दुरु आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में मौजूद आहिनि, कुफ़ार परेशान कयो आहे, मसाइब जो शिकार आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से दिलासो ॾिनो ऐं पाण खे फरमायो त फसब्बिह बिहम्दि रब्बिक। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसाइब, परेशानियूं, मुश्किलात, वबाऊं सभु ख़त्म थी वेंदियूं। तव्हां अल्लाह जी तस्बीह बयानु कंदा रहियो। जेकॾहिं सुबुह शाम असांजी ज़बान ते ला यज़ालु लिसानुक रत्बन मिन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जो ज़िक्र जारी हुजे। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, ये अज़कार आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह, इहो ज़िक्र जारी हुजे त इंशाअल्लाह अल्लाह साईं हर बीमारी खां, हर मुश्किलात खां, हर अदाब ऐं फितने खां असांखे महफ़ूज़ रखंदो। रब्बुल आलमीन का दुआ आहे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन।